सिलसिले खे अॻियां वधाईंदे ऐं गुज़ारिश कंदुसि डॉक्टर मक़बूल बुखारी साहब खे त उहो अॻियां अचनि दीवान आसूरी मुतलिक़ पंहिंजा राय पेश कनि। महिरबानी स्टेज ते साम्हूं वेठल वॾी ॻोठ शहर जा समूरा मुआज़िन हर मौजूद सिंध मौजूद हिन किताब जे अॼु बदिलाईअ हिकु आसान अञा कुझु ॾींहंनि में करणु थी चाहे पर बक़ौल हकीम लेखा जे त हर कमु पंहिंजे मुक़ररु वक़्त ते थिए थो। सो हिन किताब जी बदिलाई जंहिंजो बेहद घणो इसरार असांजे दोस्त गुलसन लाखे खे हुयो ऐं जंहिंजे देरि थियण ते कुझु ॾींहं पहिरीं जे शायदि मुंहिंजे साम्हूं हुजे या मूंसां गॾु हुजे हा त मूंसां फिज़िकल जहिड़ो करे पर मूंखे इहो फ़ाइदो थियो त उहो मौजूदु न हुओ ऐं आउं फोन ते ॻाल्हि वठी अॼु असीं ॿई सही शफ़ा लाज़मी आहे उहो लाको थिया ऐं सही थिया त पोइ घटि ऐं आकाश ॻाल्हि खे हितां खणूं त सूफ़ी आसूराम जो नालो या ज़िक्र लॻभॻि 1992 जॾहिं अञा स्कूल जी उमिरि हुई त मूं पंहिंजे बाबा जी लाइब्रेरी में डॉक्टर मुमताज़ बुखारी साहब जी लाइब्रेरी में जेकी किताब हुआ उन्हनि मां अदीबनि शाइरनि जे हिकिड़ो एल्बम ठाहिणु शुरू कयो। उन मां तस्वीरूं हथु करे किताबनि मां फोटोकॉपी करे उन्हनि जे नंढड़ा प्रोफाइल लिखियासीं। जीअं डॉक्टर अलाना साहब जो सिंधी लेख जी डायरेक्टरी अहिड़ी ट्रैक ते सिंधी सीगार जी खोड़ सतरा माण्हू ऐं खोड़ सत्र शख़्सियतूं हुन में ज़िक्र ठाहियूं ऐं उहे शामिलु थियूं। अॻिते हली जॾहिं लिखणु करण जी खोजना या उमिरि वधी त सुज़ालाई साहब जे अलाह न्याज़ ॾिठो आहे आयाज़ साहब तक़रीबन सोज़ साहब जे गुलशन फ़हीम कॉलोनीअ में बीदासी शाम जो कोसर हूंदो जावेद हूंदो हिकिड़ो वक़्तु हुयो त सोज़ साहब जे हिन जेको हाल हूंदो हुन में झंडीअ जी खट ते पाण अची हुतां जॾहिं ऑफिस खां मोटंदो त वेहंदो हुयो पासे खां कुर्सियूं पयूं हूंदियूं हुयूं जावेद ऐं चाचो इसाक हूंदो हुते जेको हुनजो ख़ासि मुलाज़िम त जंहिंजो जावेद जो ऐं चाचे इसाक जो वॾो झेलो हलंदो ऐं असां पाण बचाव में कान हूंदा हुआसीं त पोइ हे पाण में मिलण में असांजो बचाव थिए त उते हिकिड़े ॾींहुं मूंखे हथ जा लिखियल हिकिड़ा 25 सिफ़ा सोज़ साहब जे विहाणे जे पासे खां पिया हुआ त उहे ई आस्ते आस्ते मूं ख़्याल मूंखे चई त इहो सूफ़ी आसूराम जो कलाम जेको उनखे एडिट करण जी ज़रूरत आहे। मूं इजाज़त वरिती वञ मूं चयोसीं मूंखे ॾियो त भला लिखी करे पढ़ो ऐं सम्झां थो 1997 तक़रीबन 30 साल जो अर्सो गुज़रियो खणी आयासीं। कुझु ॾींहंनि खां पोइ हुनजी ॻोल्हा कईसीं त ख़बर पई त सिंधालाजीअ में हुनजो दीवान जेको आसो आहे उहो मौजूदु आहे ऐं पोइ उनजा कुझु सिफ़ा फोटो सेट करायासीं। ईअं ई वक़्तु गुज़रंदो वियो हबीब साहब जे मार्फत आकाश अची पहुतो 2004 या 3-4 माना इहो लॻभॻि 20-25 साल थी विया हुन में या इहो टाइम हुयो जॾहिं असां अदबी संगत जूं सरगर्मियूं हाल में शुरू कयूं हुयूं मुलाक़त काका मीर आलम मरी ऐं ताजो साहब असां सभु गॾिजी अमीन शहीद साहब ज़ख़्मी आपुल ख़ब्त कयो ज़ख़्मी साहब हिकिड़ो दौरु हो 2003 खां 2008-9-10 ताईं असां पोइ अदबी संगत जी सरगर्मी खे शुरू कयो ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा ऐं रेफरेंसिस अचणु शुरू थिया। आकाश मूं वटि आयो ऐं मूंखे ज़िक्र खईं चयो मूं वटि घणियूं शयूं मुंहिंजी ज़िंदगीअ में अगरि बेतरतीब आहिनि ऐं मुंहिंजे लाइब्रेरीअ में सूफ़ी आसूराम जो कलाम पियो आहे ॻोल्हे हथु कर त मूंखे बि पढ़ाया काफ़ी ॾींहं थी विया हिन नमूने सॼे जेके फाइल ऐं पिया हुआ हुते उन्हनि मां उहे पना कढिया फोटो सेट बि कढिया सोज़ साहब खां जेके हथ अखर मिलिया उहे बि खयां ऐं पोइ हिनखे वाक़ई बि हिकिड़ो जुनून हिकिड़ो जागी पियो ऐं मूंखे कॾहिं कॾहिं इहो जुनून हुनजो दीवानगीअ जे हद ताईं महसूसु थींदो हुयो ऐं आस्ते आस्ते हीअं प्रेम गुंजाती वाले आंसू खां वठी रिसाल आंसू ऐं प्रेम गुंजा ताईं समूरो जेको बि हथ अखर मवाद हुयो सूफ़ी आंसू जो
उहो सॼो कढी खणी अची हिकिड़े ॾींहुं हाफ़िज़ इरफ़ान चवंदो भई असां गॾु हूंदा हुआसीं तक़रीबन असांजो हिकिड़ो सिलसिलो हूंदो हुयो कमु करण जो त उते खणी अची मुंहिंजे साम्हूं रखी ऐं मूंखे चई साईं हाणे एडिट बि करिणो आहे तयारु बि करिणो आहे ऐं शाया बि करिणो आहे। सची ॻाल्हि आहे त हुन वक़्तु पननि जी एॾी ख़स्ता हालत हिन ॾिसी न मूं फ़िलहाल हिन गिटारनि जे ख़्याल खां चयो तव्हां नौजवान आहियो मूंखे कंप्यूटर में एतिरी कंपोज़िंग जी स्पीड न आहे तव्हां हिनखे कंपोज़ कयो पोइ पाण हिनखे इरादो इहो हुयो त फ़िलहाल भले नौजवान पंध करे पोइ ॾिसो त सॼो अरसा त मौजूदु आहिनि न सैयद अहमद शहरी ॻाल्हि खे क़बूल करणु घुरिजे हिकिड़ो त थोरो सैयद नालो अंसर ऐं ॿियो मास्टर नालो अंसर हाणे ॿई अंसर जॾहिं गॾिजी वञनि त पोइ लाज़मी शागिर्दनि खे पंध करण त उहो अञा ताईं इहे कंदा आहियूं कॾहिं सो बहरहाल पर हिन जो पंध मूंखे ॻिची पइजी वियो हक़ीक़त इहा आहे त हिन मूंखां जेको कमु कयो ऐं आख़िरी जहिड़ो जेको आहे सो असांजो इस्लामाबाद में तक़रीबन साल ॾेढ अॻु में 2023 में ऐं जॾहिं बि इस्लामाबाद हूंदो आहियां त हुते दोस्तनि खे चवंदो आहियां इस्लामाबाद अचण जो मूंखे नुक़सानु इहो आहे त असां चांहि ऐं सिगरेट जा मवाली असांखे उते चांहि मुनासिबु नथी मिले त असीं पी सघूं त हिनखे मूं चयो हिन मोटरसाइकिल काए आयो अलाए किथां मोटरसाइकिल काए थी सॼो इस्लामाबाद जनवरीअ जे सर्दीअ में जेको आहे सो मूंखे राति जो रुलाए घुमाए फिराए उहो पंहिंजी सॼो हुन बदलो वरितो सूफ़ियास जो कलाम शाया न करणु ऐं ख़ैर हुन ॻाल्हि सम्झी वियोसीं त हाणे मोटरसाइकिल ते वेही करे वियो मालिकनि खे ॿुधायो तव्हां पंहिंजे दोस्त सां वञा थो हाणे हिनजे मस जिथे मूंखे छॾे ऐं मूंखे अञा ॿ टे ॾींहं अञा ॿिया रहंदा आहिनि जेसि ताईं मूंखे वापसि अचां सो बहरहाल हुते वठी हली मर्कज़ में असां पठाणे जी होटल ते राति जो वेठासीं चांहि पीअण लाइ हिकिड़ी चांहि पीतीसीं हिन ॾींहुं मूं ॻाल्हि न ॿुधी हाणे जेसि ताईं सील लहे दिमाग़ कमु करे वरी ॿी चांहि पीतीसीं आख़िर चयोमांसि मुंहिंजो हाणे ॿुधाए त तुंहिंजो किताबु अञा कॾहिं छपायो चीता खे यादि आहे ऐं चीता खे यादि आहे मुंहिंजो हाणे हीअं ख़्यालु तूं हितां बदिली कराए वापसि हल सिंध ऐं जाम शोर अॻे जाम शोर आहियां आसे पासे में किथे जी पोस्टिंग कराए तॾहिं इस्लामाबाद में हुयो फेडरल कमीशन में त चईसीं मुंहिंजी बदिली बि सम्झो त थी वई मुंहिंजो बाबा तूं न छॾींदे लॻे तूं किताबु छुपराए पोइ मुंहिंजी जान छॾींदे ॾेठि हीअ सखर अची वियो ऐं ख़ैर ख़ैरीअ सां 2 ॾींहंनि खां पोइ इस्लामाबाद मां जाम शोर मोटी आयुसि कुझु ॾींहंनि खां पोइ हिन चयोसीं आउं बि इस्लामाबाद अची वियो आहियां चयो त हाणे किताबु छपाइणु ऐं ईअं हीअ सॼो उहो जेको मवाद उहो खणी आयो वरी सॉफ्टवेयर हिन में मूंखे ॾेखारियो हुयो ऐं हुन में हिन जी जेका बि महिनत हुई ऐं हिन जेको बि कमु कयो उहो मुंहिंजे साम्हूं हुयो मूंखे हिकु ॾींहुं हिकु घड़ीअ जो आउं हुनजो शायदि अञा जेतिरो हिन ताजोए खां वठी ऐं ॿियनि दोस्तनि खां हिन राबतो कयो हुयो हुननि शयुनि खे ॻोल्हियो उहा जेका हिन नौजवान जी महिनत आहे ऐं जीअं असां चवंदा आहियूं त जेसि ताईं तव्हां ॾुखे तकलीफ़ुनि मां नथा गुज़रो ओसि ताईं तव्हांजे मथां उहो रंग तव्हांजो ज़ाहिर ऐं आकाश लेठो किताबु जॾहिं सॉफ्ट कॉपी तयारु करे हिकिड़े ॾींहुं मूंखे चईसीं हाणे इहो छपाइण जो ज़िमो बि तव्हांजो आहे मूंखे छपाए ॾियो नेठि उहो असां ईस्टलाइन पब्लिकेशन जे हवाले कयो ऐं उहो जेसि ताईं उहो छपजी अचे उहो पब्लिशर छपाईंदड़ प्रेस वारे खां वठी ऐं मूं ताईं ऐं हिसाब बिगाड़ीअ ताईं असां समूरा 3 माण्हू अक्सर बेशितर आकाश जी फ़ोन खण खां न वेंदा हुआसीं छाकाणि त असां चवंदा हुआसीं त मार्केट में बाबा जो कमु शाम जो थींदो असांखे ख़बर ॾींहं खां पहिरीं न थींदो शाम जो पहिरीं फ़ोन करणु शुरू कंदो त साईं 2 कलाकनि खां पोइ शाम ख़तमु थियण वारी इहा जेका उणतुण ऐं ऑनरशिप ऐं मालिकीअ वारो जेको रवैयो हिन नौजवान जो रहियो इहा शइ मूं पंहिंजे हिन मुहाने में बि लिखी आहे त हिन चाहियो त इहो कमु आउं कयां पर इहो कुदरत वारो इहो कमु हिन खां ई कराइणु चाहे पियो ऐं आउं सम्झां थो त हीअ जेतिरो बहितर कमु हिन कयो आहे इहा बि दोस्तनि जी ॻाल्हि दुरुस्त आहे त हिन ते PhD जी डिग्री ॾिनी वञे पर साईं कमु पंहिंजी जाइ ते हूंदो आहे डिग्रीअ जी अहमियत पंहिंजी जाइ ते आहे पर असां जेकॾहिं हुन ते वञूं त जिन थीसिस ते असां डिग्री ॾियूं था ख़ुदि उहे केतिरे मयार जूं आहिनि उहो वरी असां त आम ते ॻाल्हि करे वञा त सुबुह जो पहिरीं एक्सप्लेनेशन कॉल मूंखे ऑफिस में 9 बजे मिलंदी छाकाणि त असां पाण बि उहो ई कमु कयूं था डिग्री विराइण वारो
तंहिंजे करे बुनियादी तौर ते हिन मां मूंखे जेॾी महिल हीउ सॼो कमु हिन कयो पियो त मनोज चयो त हीअ हिकिड़ो गॾियल वरसो आहे। आगा सलीम साहिबु चयो हुयो त के शहर मिज़ाज बणिजी वेंदा, तीअं जॾहिं असां हाला खां ॿाहिरि रहूं था त केतिरो ई अहिड़ो नारायण वेठो आहे मोगा खां ॿाहिरि रहे थो, हाला बि हिकिड़ो मिज़ाज बणिजी जेको रुॻो इल्मु अदब ताईं महदूद न आहे। उनमें राग बि आहे, उनमें सकाफ़ती रंग बि आहिनि, उनमें तहज़ीबी रंग बि आहिनि, उनमें इख़लाक़ी रंग बि आहिनि, ऐं उनजी हिकु बुनियादी जेको लिसानी पासो आहे, लहजो आहे, सूतियाती जेको उनजो अंसर आहे, उहो जो पंहिंजो ई हो। डॉक्टर फ़हमीदा जॾहिं पिटाईअ जे बैतन जे हवाले सां ॻाल्हाईंदी आहे त चवंदी आहे त तव्हां उन इलाइक़े जा उन पट जा आहियो, तव्हां ॿुधायो त इहो कीअं पढ़िजे, ऐं ॾाढो उन वक़्तु असांजे लाइ चैलेंजेबल हूंदो आहे त उनखे असां पंहिंजे उस्ताद खे कीअं ॿुधाए सघूं, मिठाई उनखे कीअं ॿुधाए सघूं। त इट मीन्स त हीउ हिकिड़ो मिज़ाज बणिजी चुको आहे। हाला जे खाधे खां वठी, हाला जे मुख़्तलिफ़ मशरूबात शरबत खां वठी माए ताईं असां केतिरियूं शयूं बिल्कुलु कंदासीं। इहो हिकिड़ो मिज़ाज आहे, ऐं उन मिज़ाज खे महफ़ूज़ करणु, उन मिज़ाज खे ॿियनि नसलनि ताईं पहुचाइण जो जेको कमु आहे उहो ॾाढो ॾुखियो आहे। असां चऊं था अॼु ही 400-500 सिफ़नि जो हिकिड़ो गॾियल असांजे जॾहिं समूह अची वियो आहे त हिन जे पोयां तव्हां वेंदव त अलाए केतिरा हज़ारे सिफ़ा हूंदा जेके रफ़ हूंदा, जेके इहे टिड़िया पकड़िया पिया आहिनि, डिघ लॻ पिया, त उहे हिननि मां हिकु शइ खे ॻोल्हणु ऐं शयूं ॻोल्हण खां पोइ उनखे पंहिंजी तरतीब में रखणु ऐं उन तरतीब में उनजी हिकिड़ी जेका उनजे मिज़ाज खे क़ाइमु रखणु, ऐं उहा शइ जेका आउं सम्झां थो आकाश जी उमिरि खां ई 100-150 साल अॻु जी जेको सकाफ़ती वरसो आहे ऐं जेको हिकिड़ो मिज़ाज आहे उनखे उनजे नमूने सां महफ़ूज़ कयो आहे, उहो यकीनन हिकिड़ो वॾो कमाल आहे। इहा कमाल ते तारीफ़ न आहे, असांजे साम्हूं इहे सभु शयूं थियूं आहिनि, असां उनजे ॾींहं राति जे महिनतुनि ऐं उजागरनि ऐं जुदोजहद जा शाहिद आहियूं त उन कंहिं नमूने सां उन्हनि शयुनि खे पाण ते महसूसु कयो आहे ऐं उन खां पोइ उन्हनि शयुनि खे महफ़ूज़ कयो। जाग्राफ़ी हवाले सां जेको जीअं ॻाल्हि थी त इहा ॻाल्हि अॻु में असां जॾहिं ख़ुदाबाद हाला वारे ते सिंध गवर्नमेंट सां कॉन्फ्रेंस कराई हुई त शायदि हबीब साहिबु हुते पेपर पढ़ियो हुयो त उन में बि इहो ज़िक्र थियो हुयो, या ॿियो कान मूंखे यादि न आहे त उहो कंहिं ज़िक्र कयो हुयो त जेका बाज़ार जेका ख़ुदाबाद खां वठी हाला ताईं पुराणा ताईं जेका शाही बाज़ार या मार्केट जेका बाज़ार आहे जेको आहे सो हाणे हिते खोड़ सातरा ॻोठ इलाइक़ा हुआ, कम्यूनिटीज़ हुयूं, माण्हू हुआ, शख़्स हुआ, उनजा ॾुख हूंदा, उनजूं ख़ुशियूं हूंदियूं, उनजूं सारूणियूं हूंदियूं, उहे सभु शयूं मिसारजंदियूं थी वञनि, गुम थींदियूं थी वञनि। असां जामशोरे में रहूं था, उते अञा बि भई देह बादा जेको आहे सो साईं अताउल्ला शाह रेवेन्यू जो माण्हू रहियो आहे, सेवन में बि रहियो आहे, असिस्टेंट कमिश्नर जामशोरे में बि रहियो आहे, त अञा ताईं उहा देह बादा जेका आहे सो उहो मौजूदु आहे। बादा वॾो ऐं बादा नंढो जेको आहे सो उहे ॻोठ मौजूदु आहिनि, जंहिंसां सम्झां थो सूफ़ी आसूराम जे इल्लास जो जेका उनजी जेका शादी आहे जेको तालुक़ु आहे। ऐं उते हिकु ॾाढी दिलचस्प ॻाल्हि हीअं कुझु ॾींहं पहिरीं असां हुते बीठा आहियूं, हुते कचे में हुते दरगाह आहे उस्मान शाह बुखारी जे, हुते असां हिकिड़ो पंहिंजो फ़क़ीरानो आस्थानो, फ़क़ीर आजम साईं हुते हिकिड़ो आस्थानो असां क़ाइमु कयो आहे, जंहिंमें दुनिया जहान जे कफ़न ऐं कूड़ ऐं झंझट खां भॼी वञी सुकून जूं कुझु घड़ियूं गुज़ारींदा आहियूं। त उते गुज़िरियल आउं सम्झां थो गुज़िरियल अचनि ते राति जो हुआसीं शाम जे बैफ ते, त उते ईअं हिकिड़ो जेको चाचो हुते कमदार असीं चवंदा आहियूं झूनो आहे वॾी उमिरि जो, त उन चयो त अॼु बि हिते जेको बि नज़र न्याज़ जो घणो हिसो हिंदू कम्यूनिटीअ जा माण्हू अचनि था ऐं उहे हिते करे वेंदा आहिनि ऐं जेको आहे सो विराईंदा आहिनि ऐं ख़ैरात लाइ पैसा ॾेई वेंदा आहिनि, ऐं उनखे चवंदा आहिनि त असांजे वॾनि जो तालुक़ु हिन इलाइक़े सां ऐं ॻोठनि सां रहियो आहे। त इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे महफ़ूज़ करण जी ज़रूरत आहे। सूफ़ियासो जो पैगाम बुनियादी तौर ते इंसान खे इंसान सां ॻंढण जो पैगाम आहे, न कि उनखे इंसान खे इंसान सां छीनण जो पैगाम।
ऐं इन ई नुक़्ते जी ज़रूरत आहे त न रुॻो हिन तरीक़े सां हुन फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे ॻंढिजे, हुन सां पंहिंजे पाण खे ॻंढिजे, पर हिन क़िस्म जूं कचहरियूं महफ़िलूं ऐं हिन डायलॉग जी ज़रूरत आहे। ऐं उहो डायलॉग कंहिंसां, मनोज मखमूर सां न। मनोज मखमूर पाण में डायलॉग करे करे अची हाणे पंहिंजी अधु सदीअ जी उमिरि खे गुज़ारे चुका। उहो डायलॉग उन्हनि सां मनोज खे, अताउल्ला शाह खे ऐं करणु खपे, मखमूर खे उन्हनि सां डायलॉग करणु घुरिजे जेके अञा टीनेजर्स आहिनि। हू छा था चाहिनि, हू छा था ॿुधणु चाहिनि, हू छा था असां खां सिखणु चाहिनि, या हू असां लाइ छा था सोचनि। असांखे पंहिंजे पाण खे समाजी तौर ते, इख़लाक़ी तौर ते, फ़िक्री तौर ते उन्हनि जी अदालत में पंहिंजे पाण खे साम्हूं विहारणु खपे ऐं उन्हनि खे ॿुधणु खपे ऐं उन्हनि सां पंहिंजे पाण खे ॻंढिजणु खपे। ऐं जेसिताईं असां उन्हनि खां पंहिंजे पाण खे न ॻंढींदासीं, हुननि जे ज़रूरतुनि ऐं हुननि जी इन एज में उन्हनि जे हालतुनि जे मुताबिक़ हुननि सां न ॻंढिजंदासीं, ओसिताईं असां वटि जेके शयूं महफ़ूज़ थियल आहिनि उहे सूफ़ी आसूराम जी सूरत में हुजनि, या रमज़ान बाड़े जी सूरत में गुम थी वियूं हुजनि, या उहे उमेद अली शाह गोड़ीअ वारे जी सूरत में गुम थी वियूं हुजनि, त उहे जेके गुम थियल कड़ियूं आहिनि या जेके महफ़ूज़ थियल कड़ियूं आहिनि उहे तॾहिं ट्रांसफर थी सघंदियूं जॾहिं असां उन्हनि सां गॾिजंदासीं ऐं उन्हनि सां उन्हनि खे सम्झाए सघंदासीं ऐं उन्हनि खे सम्झी सघंदासीं। बहरहाल हिन किताब जे पधिराईअ ते, हिन अॼोके हिन महफ़िल मुनक़िद करण ते आकाश खां वठी हकीम लेखराज ताईं ऐं हुनजे सॼे ख़ानदान ऐं हुनजे दोस्तनि, सिंधियत जी संगत, हाला पुराणा जे दोस्तनि ऐं हिन समूरनि साथियुनि सां उन्हनि खे मुबारकबाद बि ॾींदुसि ऐं इहा उमेदु रखंदुसि त हिन क़िस्म जूं महफ़िलूं उहे रुॻो हिन किताब जे हवाले सां न, पर हिन किताब जे अंदरि जेको फ़िक्र ऐं फ़लसफ़ो आहे, जेको नुक़्तो आहे, इंसान खे इंसान सां ॻंढण जो, मुहबत करण जो, दरगुज़र करण जो, हिक ॿिए खे बर्दाश्त करण जो, हिक ॿिए जी इज़त ऐं एहतराम करण जो, उन फ़िक्र ऐं फ़लसफ़े जे बुनियाद ते असां हिकिड़ो डायलॉग कयूं, असां पाण में गॾिजी वेहूं ऐं हिकिड़ी नई सुबुह ऐं हिकिड़ी नई सिंध जी तामीर कयूं। अवां समूरनि जी महिरबानी साईं मखमूर साहब।